जी शाह साहब, तव्हांजो डिटेल में इंटरव्यू इन करे मां चवां थो त जीअं पूरी शख़्सियत निर्वार थिए, उन दौर जो माहौल ऐं कल्चर ऐं तालीम माना हर हवाले सां। सो तव्हां, मां इहो ई चाहियां थो तव्हां डिटेल में ॻाल्हायो त जीअं माना मालूमात में बि इज़ाफ़ो थिए ऐं हिकिड़ो अहसास बि उहो क्रिएट थिए त यार वाक़ई छा शहर हुयो ऐं छा माण्हू पैदा कई ऐं अॼु हुन शहर खे छा थी वियो आहे। सो मां ॻाल्हि खे थोरो डाइवर्ट करे पोइ वरी अचूं था असां साॻी ॻाल्हि ते। त तव्हां थोरो इहो ॿुधायो त शादी तव्हां कॾहिं कई, औलाद केतिरी आहे, ऐं छा औलाद बि तव्हांजे ई माना दाइरे में शामिल आहे, उन ते तव्हांखे फॉलो करे पई या उन पंहिंजा अलॻि रस्ता नई दुनियाऊं ॻोल्हे वरितियूं आहिनि, इहो थोरो ॿुधायो। हा, मां जमहूरियत जो क़ाइल आहियां, जमहूरी माण्हू आहियां। मूं उहा कल्चर पंहिंजे घर में रखी आहे त घर में मां कंहिं पंहिंजी राय मुसलत न कंदो आहियां। ऐं जेकॾहिं को मां घर जो को तइलीम सां लाॻापियल मसइलो हूंदो आहे या को ॿियो मसइलो हूंदो आहे त असां गॾिजी सॼी उन ते सलाह मसइलत कंदा आहियूं। त उन में सलाह मसइलत में पंहिंजे ॿारनि खे बि शामिलु कंदा आहियूं। त अहिड़े नमूने सां असां मुंहिंजे घर जी कल्चर जेका आहे उहा जमहूरी कल्चर रही आहे। त उन में ऐं ॿियो मां साइकोलॉजी जो स्टूडेंट बि आहियां, चिल्ड्रेन साइकोलॉजी जी बि मूंखे थोरी घणी ॼाण आहे। त मूंखे ख़बर आहे त राय मुसलत करणु जेका आहे पंहिंजी त बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे या फलाणा तोखे इंजीनियर थियणो आहे, इहो बकवास आहे। ऐं इन में शागिर्द जेको आहे उहो वेगाण जो शिकार थी वेंदो, वेगाणो थी वेंदो। कार्ल मार्क्स जो बि इहो नज़रियो आहे त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो हू चवे थो त हिकिड़ो पंहिंजे फितरत में हू जेकॾहिं डॉक्टर थियण खे पसंदि थो करे ऐं हुनजी के नेचर जी तक़ाज़ा आहे चइजे या उन में जेका स्किल कुदरत वारो जेको उन में पैदा थो करे, छो त इहा स्किल जेका आहे उहा फ्रॉम बिगिनिंग पैदा थी थिए, उहा आहिस्ते आहिस्ते उहा डेवलप थी थिए। त उन कार्ल मार्क्स बि ईअं चयो त उनखे जेकॾहिं असां ज़बरदस्ती असां कंहिं ॿिए जॉब में आणींदासीं, कंहिं ॿिए ग्राउंड में आणींदासीं जेको उनजे नेचर जे ख़िलाफ़ु आहे, त पोइ हू वेगाणपन जो शिकार थी वेंदो। त मूं बि ईअं कयो, मूं छा पंहिंजे बचड़नि खे छॾे ॾिनो त हू पंहिंजा राह रस्ता पाण ॻोल्हनि। हा, त इन में घणा ॿार आहिनि?